ओम शांति। दीदी बोले काय 10/7/2023 मीठा मीठा बाप तरह से बनता मीठे मीठे बार बाप जो राइट हैंड सेट है सर्विस जो शौक रखी श्रीमत से पूरो पूरो अटेंशन दो। अखबारन में कोई सर्विस जी गाल कढो तो उनके पढ़ी करे सर्विस में लगी वञो। अखबारन में कोई सर्विस जी गाल निकरे तो उनके पढ़ी करे सर्विस से लगी वञो खपे असांखे। प्रश्न बाप जो नाम तव्हां ॿार कॾहिं बालो करे सघंदव? उत्तर हाज़िरी जी चलन रॉयल गंभीर हूंदी। तव्हां शक्तियुनि जी चाल अहिड़ी हुजणी खपे जीअं डेल अर्थात मोरनी। तव्हांजे मुख सां सदैव रतन निकिरणा खपनि, पत्थर न। पत्थर निकिरण वारा नाम पत्थर जंहिंजे मुख सां निकिरंदा आहिनि उहे नाम बदनाम कंदा आहिनि, पोइ उन्हनि जो पद बि भ्रष्ट थी वेंदो आहे न। बाप जो ठही करे कोई बि विक्रम न थिए हिन ॻाल्हि जो पूरो पूरो ध्यानु रखणो आहे। गीता छॾे बि ॾियो आकाश सिंघासन। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो याद कंदा आहिनि हे परम पिता परमात्मा निराकार रूप बदली करे साकार में अचो। उहो छा रूप बदलदा? हीअं त न कि कच्छ मच्छ जो रूप ठही करे ईंदा, न। हीअ आहे पापात्माउनि जी दुनिया, पुकारदा आहिनि पावन ठाहिण लाइ अचो। अगरि सर्वव्यापी आहे त पोइ कंहिंखे पुकारदा आहिनि? हाणे इहे गीत त रेडियो में बि वजंदो आहे परंतु कोई बि सम्झदा न आहे। हाणे तव्हां ॿार त अखबार आदि न पढ़ंदा आहिनि, भले पढ़े लिखल आहियो परंतु अखबार पढ़ण जो शौक़ न आहे। बाक़ी रहे गोप, हुननि में बि कोई कोई खे सर्विस जो शौक़ रहंदो आहे त कीअं रीति अखबार सां सर्विस जो रास्तो निकिरे। ब्राह्मण कुलभूषण आहिनि त ॾाढा, परंतु हुनमें बि कोटनि में कोई निकिरंदा आहिनि जो अखबार खे ॾिसी फौरन सर्विस करण लॻी वेंदा आहिनि। बाबा जे राइट हैंड ठाता अथई न माताउनि खे। गोप मुश्किल खड़ा थींदा आहिनि। कोई वीरलो यथार्थ रीति श्रीमत ते अटेंशन ॾींदा आहिनि। ये हिकु पॉइंट आहे भ्रष्टाचार और शिष्टाचार की। भ्रष्टाचारी सॾु कंदा आहिनि कि हे भगवान अची करे शिष्टाचारी ठाहियो। सभी भ्रष्टाचारी जरूर आहिनि, चइबो बि आहे न यथा राजा रानी तथा प्रजा सब हिन समय भ्रष्टाचारी आहिनि। यथा राजा रानी माना गवर्नमेंट तथा प्रजा माना रैयत जो माण्हू आहिनि। त ॿारनि खे सम्झायो आहे कि भारत सदा शिष्टाचारी हुयो, स्वर्ग हुयो न। स्वर्ग में बि अगरि भ्रष्टाचारी हुजनि त उन्हनि खे स्वर्ग कीअं चऊं? स्वर्ग जी स्थापना जरूर बाप ही कंदा हूंदा न, जेके ही यादि कंदा आहिनि। भ्रष्टाचारी सॾु कंदा आहिनि, शिष्टाचारी कॾहिं बि बाबा खे सॾु न कंदा आहिनि। भारत ॾाढो शिष्टाचारी हुयो, स्वर्ग हुयो। हाणे त नर्क आहे न, त नर्क में जरूर भ्रष्टाचारी हूंदा। शिष्टाचारी जो सबूत ॾेखारियो। त बाबा हाणे चवनि था कि हिन नर्क में त सभु भ्रष्टाचारी आहिनि। भारत वॾो शिष्टाचारी हुयो त हुनखे स्वर्ग चईंदा हुयासीं। हाणे त सभु भ्रष्टाचारी आहिनि। हाणे शिष्टाचारी जो सबूत ॾेखारियो। तव्हां चित्र ॾेखारे सघंदा आहियो बरोबर। सतयुग में यथा राजा रानी तथा प्रजा ये लक्ष्मी नारायण ॾिसो केतिरा शिष्टाचारी हुया न। नाम या स्वर्ग। द्वापर में अहिड़ा शिष्टाचारी राजा रानियुनि जा मंदिर ठाहे करे पूजा कंदा आहिनि त जरूर खुदि भ्रष्टाचारी हूंदा, तॾहिं त शिष्टाचारी माण्हुनि जा मंदिर ठाहे करे पूजा कंदा आहिनि। पंहिंजे खे चईंदा बि आहिनि कि असां भ्रष्टाचारी, कामी, क्रोधी, लोभी आहियूं। तव्हां सर्वगुण संपन्न आहियो। भारत में भ्रष्टाचारी शिष्टाचारियुनि जी महिमा कंदा आहिनि। भ्रष्टाचारी राजाउनि वटि शिष्टाचारी देवताउनि जा मंदिर आहिनि। भ्रष्टाचारी राजाउनि वटि
श्रेष्ठाचारी देवी देवताउनि जा मंदिर आहिनि, महिमा ॻाईंदा आहिनि, नमन वंदन पूजा कंदा रहंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि धर्म स्थापन करण अर्थ मथां खां जो आत्मायूं ईंदियूं आहिनि उहे ज़रूर सतो प्रधान श्रेष्ठाचारी हूंदियूं न। भल माया जो राज्य आहे परंतु पहिरियों अचण वारा जरूर सतो प्रधान हूंदा, तॾहिं त हुननि जी महिमा थींदी आहे। पोइ सतो रजो तमो में ईंदा आहिनि। देवताऊं बि श्रेष्ठाचारी हुया, हर हिक खे सतो रजो तमो में अचणो ई आहे, भ्रष्टाचारी थियणो ई आहे। अखबारनि में पईंदो आहे कोई संस्था आहे जो भ्रष्टाचार खे बंदि करण जो पुरुषार्थ कंदी आहे। हाणे श्रेष्ठाचारी देवताउनि जा मंदिर ठाहे पूजा कंदा रहंदा आहिनि। तव्हां ही पूज्य श्रेष्ठाचारी हुयो, पोइ तव्हां ही पुजारी भ्रष्टाचारी, पोइ पूज्य देवी देवताउनि जी वेही पूजा कंदा आहिनि। हाणे तव्हां लिखी सघंदा आहियो कि यथा राजा रानी तथा प्रजा सत्युग में श्रेष्ठाचारी हुया। अर्थात श्रेष्ठ अर्थात सुठी सोच बोल कर्म हुया, पवित्र हुया, वाइसलेस वर्ड हुया न। पोइ कलायूं कम थींदी हुयूं। भारत के हेठि अचणो ई आहे, ये खेल ही भारत ते आहे न। अधु कलाक भारत श्रेष्ठाचारी हुयो, सदा हिकु रस बि न रहंदा आहिनि। 16 कलाक पोइ 14 कला में अचणो ई आहे। धीरे धीरे कलायूं कम थींदी वेंदियूं आहिनि, तमो प्रधान थींदा वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि जॾहिं जॾहिं अति भ्रष्टाचार थींदो आहे तॾहिं मां ईंदो आहे न। पतित खे भ्रष्टाचार, पावन खे श्रेष्ठाचार चईंदसि न। इहा त बिल्कुलु समझ जी ॻाल्हि आहे न कि पतित खे भ्रष्टाचारी, पावन खे श्रेष्ठाचारी चईंदसि। श्रीमद भगवत गीता आहे न, श्रीमद छा कंदी आहे, उहा त श्रेष्ठ राजाउनि जो राजा ठाहींदी आहे न। चईंदा आहिनि हिन माया ते जीत पायो त तव्हां प्रिंस प्रिंसेस ठहींदव। भेट करणी आहे क्राइस्ट सां 3000 वर्ष पहिरियों भारत 16 कला संपूर्ण श्रेष्ठाचारी हुयो न। भारत सोने जी चिड़िया हुई। यथा राजा रानी तथा प्रजा स्वर्ग में सदा सुखी हुया। पोइ जॾहिं खां रावण राज्य शुरू थींदो आहे त भ्रष्टाचारी ठहिण लॻी वेंदा आहिनि। खुद ही चईंदा आहिनि असांजे ऑफिसर्स में भ्रष्टाचार। त बाबा चवनि था ॾिसो हाणे अगरि असां हिन भ्रष्टाचारी माया खे जीत पाए वठंदासीं त असां प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं न। राजा रानी त हिते आहे न, त जो चए प्रजा में भ्रष्टाचार। हिते त आहे ई प्रजा जो प्रजा ते राज्य न, सभु भ्रष्टाचारी भ्रष्टाचार आहिनि। पहिरियों त गवर्नमेंट श्रेष्ठाचारी ठहिणी खपे, उन्हनि खे केरु ठाहे। हाणे तव्हां ग़रीब ॿार ई नंबर 1 श्रेष्ठाचारी ठहो था न। बाप चईंदा आहिनि मां अची करे सभिनि खे श्रेष्ठाचारी ठाहींदो आहे न। ड्रामा अनुसार इहो सॼो खेल ठहियल आहे। पोइ बि उहे ई गीता चित्र आदि निकिरंदा। हाणे बंगाल में काली जो मंदिर आहे, काली मां चई प्राण ॾींदा आहिनि। हाणे अहिड़ी काली मां व चंडिका देवी आई काथां, नाम त रखी छॾियो अथनि कहिड़ो। नाम त ॾिसो कीअं आहे, जो भागंती थींदा आहिनि उहे त प्रजा में चंडाल ठही वेंदा आहिनि न। जो भागंती थी वेंदा आहिनि उहे प्रजा में चंडाल थी वेंदा आहिनि। आया काथां, परंतु जो हिते रही करे विक्रम आदि कंदा आहिनि उहे रॉयल घराने जा चंडाल ठहींदा आहिनि। अगरि जो बाबा खे ॿाहिरि वञी करे जे छॾे छॾियो ऐं जे डिसर्विस वग़ैरह कंदा आहिनि ॿाहिरि वञी त उहो प्रजा में चंडाल ठही भागंती अर्थात ॿाहिरि वञी करे बाबा ज्ञान वठी करे पोइ ॿाहिरि रहंदे हुए बि हाणे बाबा खे छॾे छॾियो अथनि। पहिरियों रहंदा बि ॿाहिरि हुया लेकिन ज्ञान ॿुधंदा हुया, लेकिन हाणे डिसर्विस कंदा आहिनि त उहे चंडाल ठहींदा। परंतु जो बाबा जे घर में रही करे बुरा कम कंदा आहिनि उहे रॉयल घराने में जा चंडाल ठहींदा आहिनि।
छो जी जीअं हिते बि ॾिसो जेका वॾा घर वारा माण्हू हूंदा आहिनि हुननि जो बि कुझु थींदो आहे हुननि जे अलॻि ई सभु दास दासियूं ऐं इहे चंडाल ऐं मेटर आदि सभु हुननि जा अलॻि हूंदा आहिनि और नॉर्मल इंसान जा अलॻि हूंदा आहिनि। त हुते बि जो महाराजा महारानी हूंदा हुननि जे घर जी दास दासियूं प्रजा चंडाल मेटर आदि सभु रॉयल घराने जा अलॻि हूंदा, साधारण प्रजा जा अलॻि हूंदा न। पोइ बि पिछाड़ी में उन्हनि खे ताज पतलून मिली वेंदो आहे छो जी हिते गोद त वठंदा आहिनि। त बि ॾिसो रॉयल घराने जा जेका चंडाल हूंदा आहिनि उन्हनि खे अंत में मतलब त्रेता में थोड़ी बहुत ताज पतलून मिली वेंदी आहे छो जी आख़िर त बाबा जी गोद त वठनि, बाबा खे बाबा त चवनि, इन करे चंडिका देवी जी भी पूजा थींदी आहे। इन करे ॾिसो चंडी देवी अर्थात चंडाल रॉयल घराने जे चंडाल माण्हुनि जी भी पूजा थींदी आहे। अॼु ज्ञान त ॾाढो गुया आहे परंतु कोई धारणा करे जीअं बैरिस्टर कोई त लख कमाईंदो आहे, कोई त कोट बि फटल रहंदो आहे। ये त पढ़ाई बेहद जी आहे न। बाप जो विस्तार सां सम्झाइण उन्हनि खे सार में लाहे करे 5 मिंट जो भाषण ठाहे अखबार में विझणो खपे। इहे बि पुछणो खपे कि भला हिंदू धर्म के स्थापन कयो त ॿुधाए सघंदा आहियो न, कुझु न ॼाणंदा आहिनि। इहे बि पुछणो खपे कि भला हिंदू धर्म के स्थापन कयो त ॿुधाए न सघंदा, कुझु बि न ॼाणंदा आहिनि न। तव्हां शक्तियुनि जी चलन अहिड़ी गंभीर हुजणी खपे जीअं मोरनी हल्दी आहे न, मुख सां सदैव रतन ई निकिरणा खपनि, पत्थर न निकिरणा खपनि। बाबा चवनि था ये त पत्थर, वो त पत्थर मारदा, तव्हां कॾहिं बि पत्थर न मारो, नाम बदनाम न करो। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। रात्रि क्लास अच्छा हिते सुठा बुरा मनुष्य आहिनि, सत्युग में ये अक्षर न निकिरंदा, बुरो व पाप आत्मा अक्षर न निकिरंदो। हिते आहे उहा आहे वाइसलेस वर्ड। ॿार ॼाणंदा आहिनि असां विश्व जा मालिक हुयासीं, या भारत जो देवी देवता आहिनि जो राजस्थान हुयो हाणे पुराणो थी वियो आहे न। मनुष्य न ॼाणंदा आहिनि इहे संगम युग आहे। हाणे हितां खां लंगर उठायल आहे न असांजो बुद्धि सां, असां हिन दुनिया खां पार था वञूं। खिवैया हिन नैया खे पार वठी वेंदा आहिनि। ॿारनि जी बुद्धि में ॾाढा थकी विया आहियूं। भक्ति भगत न ॼाणंदा आहिनि, असां धक्का खाईंदा। ॿारनि जी बुद्धि में असां ॾाढा धक्का खाधा आहिनि। बाबा चवनि था धक्का खाधा खाई खाई असां पहिरियों थकी विया हुयासीं न। भक्त न ॼाणंदा आहिनि कि असां धक्का खाईंदा आहियूं, असां त परे परे वेंदा आहियूं। परे परे वेंदा वञो, काथे परे भगवान रहंदो आहे। परंतु बाबा काथे रहंदो आहे? परे परे। असांखे हिन दुनिया खां पंहिंजी बुद्धि मथे खणी वञणी आहे, उते परे रहंदो आहे बाबा। त बाबा चवंदा आहिनि कि उहो त परे परे वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे सिर्फ़ यादि करणो आहे, हीअं न कि असां यादि कंदे थकी वञूं, परंतु माया विघ्न विझदी रहंदी आहे। आत्मा असां यादि करे थकऊं न, लेकिन जो माया विघ्न विझदी आहे न हुनजे कारण ॿार थकी वेंदा आहिनि। आत्मा ही परमात्मा जी आशिक हूंदी आहे न, इहो कोई न ॼाणंदो आहे। परमात्मा माशूक आहे न, त ॿारनि में बि कोई ॾाढो आशिक आहे, माशूक खे यादि कंदा आहिनि। पुरुषार्थ करणो असां निरंतर यादि कंदा रहूं न। सिमरन अक्षर भी भक्ति मार्ग जो आहे न। बाबा चवंदा आहिनि सिमरन अक्षर भी भक्ति मार्ग जो आहे। त ॿारनि में बि कोई ॾाढो आशिक
आहे माशू खे यादि कंदो आहे, पुरुषारत करणो, असां निरंतर यादि कंदा रहूं। सिमरन अक्षर भक्ति मार्ग जो, असां बाबा खे यादि कंदा आहियूं। प्रवृत्ति मार्ग जो अक्षर आहे यादि, ऐं भक्ति मार्ग जो अक्षर आहे सिमरन। असां बाबा जो सिमरन न कंदा आहियूं, असां बाबा खे यादि कंदा आहियूं। ॾाढो मिठो बि आहे न, चईंदा आहिनि असां भुलिजी वेंदा आहियूं। अरे बाबा चई थोड़ी, बाबा ॿार चई थोड़ी सघंदो आहे कि असां बाप खे भुलिजी वेंदा आहियूं। बाबा चवंदा कि ॿार थोड़ी चई सघंदो आहे कि असां बाप खे भुलिजी वेंदा आहियूं। त हीअं न चइणो खपे, असां बाबा खे यादि कंदा आहियूं। भक्ति मार्ग जो अक्षर यादि आहे न, ॾाढो मिठो बि आहे। चईंदा आहिनि कि असां भुलिजी वेंदा आहियूं। अरे ॿार चई थोड़ी सघंदो आहे कि असां बाप खे भुलिजी वेंदा आहियूं। यादि त ॾाढी सुठी आहे, पंहिंजी सां ॻाल्हियूं करणी खपनि। तव्हां माता पिता जे सम्मुख वेठा आहियो न, ख़ुशी बि थियणी खपे असांखे। जंहिंजे लाइ चईंदा हुयासीं तव्हां माता पिता आहियो, त हीअं असांखे पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करणियूं खपनि कि असां त बाबा जा ॿार आहियूं, बाबा खे कीअं भुलिजी सघंदा आहियूं। ख़ुशी बि हुजणी खपे। जंहिंजे लाइ चईंदा हुयासीं तव्हां माता पिता, बरोबर असां वरितो पायूं था न, यादि जी ही महिनत आहे न। तव्हांजी ॾाढी आमदनी आहे, ॾाढी वॾी प्राप्ति आहे। सिर्फ़ चुप रही करे असांखे बाबा खे यादि करणो आहे। अच्छा ॿियो आहे, तव्हां ब्राह्मण ॿार बग़ैर कंहिंखे बि पतो न आहे कि संगम युग कॾहिं हूंदो आहे। हिन कल्प जे संगम युग जी महिमा ॾाढी आहे न। बाप अची करे असांखे राजयोग सिखलाईंदो आहे। सत्युग जे लाइ त ज़रूर संगम युग ई ईंदो न। सत्युग जे लाइ त ज़रूर संगम युग ई ईंदो न। बाबा चवंदा, बाबा अची करे असांखे राजयोग सिखलाईंदा आहिनि, त ज़रूर संगम ते ई सिखलाईंदा न। त बाबा चवंदा मां ईंदमि बि पोइ संगम ते। आहे बि मनुष्यनि खे सिखाइणो, हुनमें बि कोई कनिष्ठ आहिनि, कोई उत्तम आहिनि। उन्हनि जे अॻियां महिमा ॻाईंदा आहिनि, तव्हां पुरुषोत्तम, असां कनिष्ठ आहियूं। आपे ई ॿुधाईंदा आहिनि कि मां अहिड़ो आहियां न। बाबा खे अची करे ॿार आपे ई ॿुधाईंदा आहिनि न। भक्ति मार्ग में ख़ुदि जी गिलानी कंदा आहिनि न। हाणे हिन पुरुषोत्तम संगम युग खे तव्हां ब्राह्मण बग़ैर कोई बि ॼाणंदो न आहे। हिननि जी एडवर्टाइज कीअं करूं जो मनुष्य खे पतो लॻे कि हिन समय सृष्टि ते संगम युग थो हले। संगम युग ते भगवान ई अची करे असांखे राजयोग सिखाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहिनि असां राजयोग सिखूं था न। हाणे अहिड़ी छा युक्ति रचूं जो मनुष्य खे मालूम पए, परंतु थींदो बि धीरे धीरे। हाणे समय पियो आहे न, ॾाढी वई थोड़ी वई। असां चईंदा आहियूं त मनुष्य जल्दी पुरुषारत, असां चईंदा आहियूं त मनुष्य जल्दी पुरुषारत करनि, त ज्ञान सेकंड में मिलंदो आहे, जंहिंसां तव्हां हुन समय सेकंड में जीवन पाए सघंदा। वरितो पाइण जे लाइ त सेकंड ई खपे, लेकिन हिते असांखे असांजे सिरनि ते जो पापनि जो बोझो आहे न, उहो थोड़ी सेकंड में कढंदो। हुनमें त टाइम लॻंदो आहे न। ज्ञान त सेकंड में मिली वेंदो, लेकिन असांखे पंहिंजी पाप कटण लाइ ऐं धारणा करण लाइ असांखे टाइम लॻंदो आहे। बाबा चईंदा न, जंहिं आत्मा मुंहिंजो हिकु बि ज्ञान जो रतन ॿुधियो अथई, मूंखे बाबा चयो अथई, त हुननि खे स्वर्ग में एंट्री त मिली वेंदी, वरितो स्वर्ग जो त मिली वेंदो। लेकिन ऊच पद पाइण लाइ, पंहिंजे सिर ते पापनि जो बोझो मिटाइण लाइ, हुन लाइ टाइम खपे। मनुष्य सम्झंदा आहिनि अञा त समय पियो आहे। हाणे असां ब्रह्म कुमारियुनि वटि छो वञूं? तकदीर में न आहे त लिटरेचर सां बि उल्टो उठाईंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो इहे पुरुषोत्तम ठहिण जो युग आहे न, हीरे जहिड़ो गायन आहे न, पोइ घटि छो थी वेंदा आहिनि?
पोइ असां ये पुरुषोत्तम थियण जो युग आहे, हीरे जहिड़ो गायन आहे न हिन जो। पोइ कम छो थींदो आहे? गोल्डन एज, सिल्वर एज, संगम युग आहे, डायमंड एज, सतयुग आहे, गोल्डन एज। ये तव्हां ॼाणंदा आहियो स्वर्ग में बि ये संगम, स्वर्ग खां बि संगम सुठो आहे, छो की हाणे असांजो जन्म हीरे जहिड़ो आहे। असांजो बाप स्वयं बाबा आहे परमात्मा। अमर लोक जो गायन आहे न, पोइ कम थींदा वेंदा आहिनि। त पोइ इहे लिखी सघंदा आहियो पुरुषोत्तम संगम युग आहे, डायमंड, सतयुग आहे, गोल्डन, त्रेता आहे, सिल्वर, इहे बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो न। संगम ते ई असां मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि, 8 रत्ननि जी अंगूठी बि ठाहींदा आहिनि। त डायमंड खे विच में रखबो आहे न, संगम जो शो थींदो आहे। संगम युग आहे ही हीरे जहिड़ो संगम युग आहे न। हीरे जो मान संगम ते ई आहे। योग आदि सिखलाईंदा आहिनि, जेके स्पिरिचुअल योग चइबो आहे न, परंतु स्पिरिचुअल त फादर ई आहे न, बाबा चवंदा आहिनि, परंतु स्पिरिचुअल त मां ही आहियां। रूहानी फादर, रूहानी नॉलेज संगम ते ई मिलदी आहे न। मनुष्य जंहिंमें देह अहंकार आहे उहो एतिरो जल्दी कीअं मंदो? गरीब आदि खे सम्झायो त इहे बि लिखणो आहे, गरीब आदि खे सम्झाइणो आहे त इहे बि असांखे लिखणो आहे। संगम युग इज डायमंड, उन्हनि जी आयु एतिरी आहे। सतयुग गोल्डन एज, त उनजी बि आयु एतिरी आहे। शास्त्रनि में बि स्वास्थ्य कढंदा आहिनि, त तव्हां ॿारनि खे बि यादि रहे त केतिरी ख़ुशी रहणी खपे न। स्टूडेंट खे ख़ुशी थींदी आहे न, स्टूडेंट लाइफ इज दी बेस्ट चइबो आहे न। इहे त सिर्फ़ सोर्स ऑफ इनकम आहे न। इहा मनुष्य खां देवता ठाहिण जी पाठशाला आहे। देवता आहियूं त विश्व जा मालिक हुया, इहे बि तव्हांखे मालूम आहे। त असां ख़ुशी रहणी खपे। हिन करे गायन अतीन्द्र सुख गोपी वल्लभ जे गोपिन खां पुछो। टीचर अंत ताईं पढ़ाईंदो त हुननि खे अंत ताईं यादि करणो आहे न। भगवान पढ़ाईंदो आहे, पोइ भगवान सां गॾु बि बाबा असांखे पाण सां गॾु बि वठी वेंदा। पुकारदा बि आहिनि न, लिबरेटर, गाइड, दुख सां छुड़ायो। सतयुग में दुख हूंदो ई न। चईंदा आहिनि विश्व में शांति हुजे। चओ अॻियां कॾहिं हुई? उहा कहिड़ो युग हुयो, कंहिंखे बि पतो न आहे। राम राज्य सतयुग, रावण राज्य कलयुग। इहे त ॼाणंदा आहियो। ॿारनि खे अनुभव ॿुधाइणो खपे। बस छा ॿुधायां दिल जी ॻाल्हि। बेहद जो बाप, बेहद जी बादशाही ॾियण वारो मिलियो आहे। ॿियो छा अनुभव ॿुधायां? ॿियो कोई ॻाल्हि ई न आहे। हिन जहिड़ी ख़ुशी ॿियो कंहिंखे थी न सघंदी आहे। कॾहिं बि कंहिंसां रुठी करे वास्तव में घर में न वेहणो खपे। इहे जीअं पंहिंजी तकदीर सां रुठणो आहे न। पढ़ाई सां रुठियो त छा सिखंदव? बाप खे पढ़ाइणो ई आहे ब्रह्मा द्वारा। हिकु ॿ सां कॾहिं रुठणो न खपे। इहा बि माया आहे। यज्ञ में असुरनि जा विघ्न त पईंदा वेंदा आहिनि। अच्छा, मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड नाइट। छो जो पहिरियों बाबा जी गुड मॉर्निंग वारी मुरली हुई त हुनमें बाबा गुड मॉर्निंग कई। हाणे बाबा जी गुड नाइट वारी मुरली, त गुड नाइट। रूहानी ॿारनि खे रूहानी बाप जी नमस्ते। गाना जे लाइ मुख्य सार श्रीमती श्रेष्ठाचारी ठही करे श्रेष्ठाचारी ठाहिण जी सेवा करणी आहे न। कोई बि अहिड़ी चलन न हलणी आहे जिसां नाम बदनाम थिए। मुख सां सदैव रतन ई कढणा खपनि, पत्थर न। ॿियो आहे बेहद जी गुईअ पढ़ाई खे विस्तार सां ॿुधदे हुनखे सार में समाए करे ॿियनि जी सेवा करणी आहे। बेहद जी गुईअ पढ़ाई खे विस्तार सां ॿुधी करे हुनखे सार में समाए करे ॿियनि जी सेवा करणी आहे। असांखे पढ़ाई पढ़ी करे विस्तार खे
हुनखे सार में बाबा चई न 5 मिंट जो सॼे ज्ञान खे 5 मिंट में सारी सभिनि खे ॿुधायो ॿारनि में विझो। श्रीमती पूरो अटेंशन ॾियणो आहे। वरदान पंहिंजी कर्म ऐं स्थिति द्वारा ब्रह्मा बाप खे स्पष्ट ॾेखारण वारा मास्टर ब्रह्मा ठहो। जीअं ब्रह्मा बाप जो निजी संस्कार हुयो पहिरियों तां कोई भी स्थान में पहिरियों ॿार हर ॻाल्हि में ॿारनि खे पंहिंजे अॻियां रखे न ब्रह्मा बाबा, लेकिन चइण मात्र न शुभ चिंतक जी भावना सां ॿाहिरां न चई अंदरां बि मन में शुद्ध भावना सां चई। हुननि कयो त बि बाप जी सेवा आहे न, मां कयो त बि बाप जी सेवा आहे। ॾिसो अॼु कोई कंहिंखे बि काथे बि ज्ञान थो ॾे, कोई कंहिंजे थ्रू बि निकिरी थो वञे, त असांखे ईअं न सोचणो खपे कि हीअ सुठो ॿुधाईंदी आहे हिन सां निकिरी आहे, मां न ॿुधाई न। असांजो मेन ऑब्जेक्ट, असांजो मेन उद्देश्य छा आहे कि बाबा जी सभी आत्माउनि खे बाबा जो परिचय मिली वञे। सभिनि जी बुद्धि में इहो त ज़रूर ईंदो कि सभु आत्माऊं आहियूं, असांजो बाप परमात्मा आहे, त उहो कंहिं द्वारा बि थियनि, हिनमें असांजो छा थो वञे। बाबा खे ॼाणण, आत्माउनि खे बाबा खे ॼाणणो आहे, न कंहिं द्वारा बि ॼाणनि। मां अॻियां वधा न, ॿियनि खे अॻियां वधाए करे अॻियां वधो। जॾहिं इहा भावना हर हिक में ईंदी तॾहिं चईंदासीं मास्टर ब्रह्मा। पोइ अहिड़ो कोई न चईंदो कि असां ब्रह्मा बाप खे न ॾिठो। असांजी कर्म, असांजी स्थिति ब्रह्मा बाप खे स्पष्ट ॾेखारे। असांजा कर्म, असांजी स्थिति ब्रह्मा बाप खे स्पष्ट ॾेखारे। स्लोगन आहे एकाग्रता जे दृढ़ संकल्प सां सागर जे तले में हली वञो त अनुभव जे हीरे मोती प्राप्त थींदा। एकाग्रता जे दृढ़ संकल्प सां सागर जे तले में हली वञो, मतलब हर हिक ॻाल्हि जे हिकदमि कुझु बि असांखे सम्झणो न, एकाग्रता जी शक्ति सां असां हुन ॻाल्हि खे, हुन गुण खे, हुन शक्ति खे एतिरो वीचार करूं जीअं सागर जे तले में हली वञो। पोइ असांखे अनुभव जे हीरे मोती प्राप्त थींदा। ओम शांति। बाबा खे यादि करो।